काज़ी अहमद बरसां ॻोठ फैसल करीम राहो जी गवर्नमेंट प्राइमरी स्कूल की इमारत जो मरमती कम रोलड़े जो शिकार होने सबब ॿारनि जी तालीम सख्त मुतासिर थी रही है। बिल्कुल नासिन ॻोठाणनि ॿुधायो त प्राइमरी स्कूल की इमारत जो कम रोलड़े जो शिकार होने समेत स्कूल में फर्नीचर की भी खोट है। ॻोठाणनि जो चवण हो त स्कूल में बुनियादी सहूलतूं न हुअण सबब ॿार बिना कमरनि जे छित हेठियां वेही तालीम पढ़ाइण ते मजबूर थी विया आहिनि। उस्तादनि ॿुधायो त 9 महीना अॻु ठेकेदार स्कूल जो मरमती कम अध में छॾे गायब थी वियो, जंहिं बाद 200 खां वधीक ॿारनि जो तालीमी मुस्तक़बिल तबाह थी रहियो आहे। ॻोठाणनि ऐं उस्तादनि तालीम खाते जे आला इख्तियारनि खां मुतालबो कयो त ॼाणायल स्कूल जो मरमती कम शुरू कराए स्कूल में बुनियादी सहूलतूं फ़राहम कयूं वञनि।